अस्सलाम वालेकुम दोस्तों। गूगल अकाउंट, जीमेल अकाउंट, गूगल आईडी ऐं जीमेल आईडी तव्हां मां बेशुमार माण्हुनि खे ठाहिणु अचे थी ऐं उनखे आसानीअ सां इस्तेमालु बि करे रहिया आहिनि, पर अञा ताईं तमामु घणनि माण्हुनि खे गूगल अकाउंट, जीमेल अकाउंट, गूगल आईडी ऐं जीमेल आईडी ठाहिणु नथी अचे। मां ॾिठो आहे त अॼु बि लखनि जी तइदाद में इहो सर्च कयो पियो वञे त हाउ टू क्रिएट गूगल अकाउंट, हाउ टू क्रिएट जीमेल अकाउंट। मां सोचियो छो न मां बि इन ते सुहिणी सिंधी में हिकु वीडियो ठाहियां त कहिड़े तरीक़े सां तव्हां जीमेल अकाउंट ऐं गूगल अकाउंट ठाहे सघो था। ठाहिण खां पोइ उनखे इस्तेमालु कीअं कयो, उनखे सिक्योर कीअं कयो ताकी तव्हांजो मोबाइल, तव्हांजो जीमेल ऐं तव्हांजो यूट्यूब चैनल सिक्योर थी वञे। मां आहियां बाक़िर अली, यूट्यूब चैनल बाक़िर सिंधीअ सां गॾु। अगरि मुंहिंजी महिनत तव्हांखे पसंदि अचे त तव्हां मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो ताकी मुंहिंजी हर नई आयल वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली वञे। हाणे हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते अचण खां पोइ सभु खां पहिरीं पाण जीमेल ते क्लिक कंदासीं। जीमेल ते क्लिक करण खां पोइ साइड में गोल दायरे जो निशान हूंदो, पाण उन ते क्लिक कंदासीं। मुंहिंजी पहिरीं खां जीमेल ठहियल आहे, इन करे एड द एन अदर अकाउंट ते क्लिक कंदासीं। एन अकाउंट ते क्लिक करण खां पोइ क्रिएट अकाउंट ते क्लिक कंदासीं। क्रिएट अकाउंट ते क्लिक करण खां पोइ फॉर द पर्सनल यूज़ ते क्लिक कंदासीं। पोइ तव्हांजो नालो ईंदो, मां लिखां थो बाक़िर अली। सेकंड नेम ऑप्शनल आहे, अगर तव्हां छॾे सघो था त कोई मसइलो कोन्हे, मां लिखां थो सिंधी। नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ तव्हांजो डेट ऑफ बर्थ ईंदो, तव्हां डेट ऑफ बर्थ लिखंदा। डेट ऑफ बर्थ लिखण खां पोइ तव्हां जेंडर सिलेक्ट कंदा। जेंडर सिलेक्ट करण खां पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ तव्हां ऑप्शन ईंदा, मां पहिरें ऑप्शन खे सिलेक्ट कयां थो। पहिरें ऑप्शन खे सिलेक्ट करण खां पोइ पासवर्ड ईंदो, तव्हां पासवर्ड कहिड़ो बि लॻाए सघो था, तव्हांजो मोबाइल नंबर, तव्हांजो गाॾी जो नंबर या तव्हांजो डेट ऑफ बर्थ। पोइ नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। वरी बि नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। उनखां पोइ टर्म्स एंड कंडीशन ईंदा, टर्म्स एंड कंडीशन खे पाण एग्री कंदासीं। एग्री करण खां पोइ तव्हांजी जीमेल ठही वेंदी। हीउ हुयो जीमेल ठाहिण जो सुहिणो ऐं सुठो ऐं आसान तरीक़ो। उमेदु आहे त वीडियो पसंदि आयो हूंदो। हमेशह ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो।